खट खणी अचूं महिमान अची विया हाणे ॾिसूं था हल हल दादा खेत आए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दादा। कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो? ठीक है यार, ठीक है। महिमान आया आहिनि तो हिकिड़ी खट खपे तव्हां खां। खट हाँ दा खणी दो जा खणी दो। सारे खटू द आए नहीं ब जिदे एकड़ी दे मुजी घरवारी है बाबो दा तुमन बी दे आऊं है अम्मा दा तुमन। अरे खट नथा ॾियो न खणी ॾियो पर सुम्हो त सोला सिधा थी।